अहम खबर अवांखे ॾियूं त गढ़ी हसन मां ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॿुधाईंदा हलूं त करीम बख्श खोसो शहर मां नीगर जो फाहो खाधल लाश मिलियो आहे। 16 वरनि जे हमज़ा पठान जो खीर जी दुकान मां फाहो खाधल लाश हथ आयो आहे। इतला ते पुलिस पहुचे नीगर जो वारसनि जे चवणु आहे त ख़बर नाहे कहिड़ी ॻाल्हि तां हमज़ा आपघात कयो आहे। अवांखे नाज़रीन ॿुधायूं पिया नीगर जो फाहो खाधल लाश मिलियो आहे। 16 वरनि जे हमज़ा पठान जो खीर जे दुकान मां फाहो खाधल लाश हथ आयो आहे। इतला ते पुलिस अस्पताल पहुची नीगर जे वारसनि जो चवणु आहे त ख़बर नाहे कहिड़ी ॻाल्हि तां हमज़ा आपघात कयो आहे। नाज़रीन अवांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया गढ़ी हसन मां खोसो शहर मां नीगर जो फाहो खाधल लाश मिलियो आहे। 16 वरनि जे हमज़ा पठान जो खीर जे दुकान मां फाहो खाधल लाश हथ आयो आहे। इतला ते पुलिस अस्पताल पहुची नीगर जे वारसनि जो चवणु आहे त ख़बर नाहे कहिड़ी ॻाल्हि तां हमज़ा आपघात कयो आहे।